अगर मौजूद है समाजी अगवान प्रोफेसर इरफान कलोड़ो साहब उनखां पुछंदासीं त सिंध एक्सप्रेस चैनल खे कीअं था ॾिसनि। असीं सभ खां पहिरीं त मुबारकबाद ॾियां थो CEO महबूब अली चांडियो साहब आहे, सैयद हुसैन शाह जिलानी साहब आहे, असांजो ब्यूरो चीफ आहे शहज़ाद अली चांडियो साहब, एडिटर आहे अली अकबर नारेजो साहब। त इन सॼी टीम खे दिलि जी गहराइयुनि सां इन चैनल खोलण जी मुबारकबाद ॾियूं था। ऐं वक़्त जे हवाले सां हींअर ज़रूरत बि आहे त अहिड़ा पॉज़िटिव चैनल असां वटि अचनि जिन ते जेको आहे सो ख़बरूं जेको आहे सो पॉज़िटिव हलनि, समाजी मसइलनि जो जंहिंमें जागरता हुजे, अवामी जेको आवाज़ु हुजे जंहिं ते जेको आहे सो हले ऐं अवाम जा जेके मसइला हुजनि उहे मथे ऐवाननि ताईं पहुचाया वञनि। त आउं सम्झां थो इन वक़्तु जेको वेब चैनल ही खोलियो वियो आहे जंहिंजो कमु यकीनन साराह जोॻो आहे ऐं जेकी टीम साईं वारनि जोड़ी आहे पूरे सिंध जे अंदरि जेके नुमाइंदा ऐं जेके ब्यूरो चीफ ऐं जेके ॿिया रिपोर्टर रखिया अथनि त यकीनन उहे क़ाबिल तारीफ़ आहे, पुराणा माण्हू आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो मीडिया जे अंदरि हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे। ऐं सम्झां थो त हिन वक़्तु हिन चैनल जी तमामु घणी ज़रूरत हुई। हिननि दोस्तनि जे हथां जेको कमु थींदो यकीनन अवाम जो ई थींदो ऐं अवाम खे ई उन सां भरपूर फ़ाइदो मिलंदो।